रूस खालूगा इलाइक़े बोरोवेंस्क ॻोठ वर्जन मरियम जो गुर्जा घर सरन जे इमारत हिकु गुंबद जे हेठां हिकु मखे हजम ते मुश्तमिल आहे। हिन हिस्से खे पासे वारी रस्ती सॾियो वेंदो आहे। ही हिकु गोल क़ुर्बानगाह आहे। मंदर ॿ माड़ा आहिनि। हे हेठें मंज़िल आहे, ही मथां मंज़िल आहे। ही छा आहे? दीवार में अजीब जा वंडो खां वॾो आर कई पहिरीं मंज़िल जो दरवाज़ो। मथे ते हुक महराब पण आहे। वंडो खोलण खां ख़ासि तौर ते वॾो। अनमा अंदाज़ो लॻाई सघिजे थो त हथी को दरवाज़ो हो। अचो त मंदर जी ॿई पासे खां ॾिसो। उती हेठी मंज़िल ॾांहुं दरवाज़ो ॿिए मंज़िल जी सतह ते इमदादे सजागी रहे थी। साइज़ वंडो खां तमामु वॾो आहे। उती हिकु दरवाज़ो बि हो। असां मंदर जे अंदरि ॿई मंज़िल ते आहियूं। ही चर्च जो गंबद आहे। ही क़ुर्बान गाह जा पासा आहिनि। उती हिकु दरवाज़ो हो दरियाए जे विच में। उती ॿियनि लाइ सुराख आहिनि जिन ते फ़र्श रखियलु आहे। उन सतह ते हिकु मंज़िल हुई। ॿई पासे का वंडो न आहे। उती हू गर्जा घर आहे। उती हिकु दरवाज़ो हो। उती सरन जे विच में मेर आहे। साॼी पासे हिकु भत आहे। खाॿी पासे हिकु बंदि दरवाज़ो आहे। सरन जे विच में हिकु मेर आहे ऐं हथे हिकु ई सीमेंट आहे। खाॿी ऐं साॼी पासे सरन जूं कतारूं ऊचाई में न थियूं मिलनि। हिकु दरवाज़ो अंदरां तरफ़ वधी रहियो हो। 12 महराब एतिरो वसी न आसी। अचो त साम्हूं वारे भत सां मुक़ाबिलो करियो। ही बंदि थियल पासनि जी सरहद आहे। सरन जे विच में मेहर साफ़ नज़र अचे थी। उन्हनि दरवाज़ो बंदि करे छॾियो। हिन बंदि थियल दरवाज़े जे ओतिरे ई माप आहे जेका 12 महराब जी आहे। महराब जी 12 ऐं अंदर जी वेकर साॻी आहे। छो त दरवाज़ा हिकु ॿिए जे मथां इहा तकलीफ़ आहे। उहो वाज़े नाहे त ॾाकणियूं किथे हूंदियूं हुयूं। ॿिए मंज़िल ॾांहुं ॾाकण पहिरें मंज़िल जे दाख़िला खे रोके थी। दरवाज़ा छो ठाहियो ऐं पोइ उन खे ऐट ॾियो।